अस्सलाम वालेकुम डियर यूजर्स, प्यारा नाज़रीन अस्सलाम वालेकुम। वेलकम टू लर्नर्स पॉइंट। लर्नर्स पॉइंट में मुंहिंजो भली कार है। टुडे वी लर्न, अॼु असीं सिखंदासीं द प्रेज़ेंट टेंस टू बी। उहो छा आहे अचो हेठि सिखूं। प्रेज़ेंट टेंस टू बी यानी ज़मान हाल हुजणु। डेफिनेशन वस्फ़ प्रेज़ेंट टू बी टेंस शोज़ स्टेट और एग्जिस्टेंस ऑफ सब्जेक्ट इन प्रेज़ेंट टाइम। वस्फ़ ज़मान हाल हुजणु फ़ाइल जी हालत या मौजूदगीअ खे मौजूदा वक़्त में ॾेखारींदो आहे। नोट, हिन ज़मान जा सिंधीअ में हुजण वारा फ़ेल आहे, आहियां, आहियूं, आहिनि, आहीं, हूंदो आहे, हूंदा आहिनि, हूंदियूं आहिनि। नोट, ही ज़मान हालत या ऐं मौजूदगीअ खे ॾेखारींदो आहे। हिन जूं ॿ शयूं आहिनि, हालत ऐं मौजूदगी। अचो त सम्झूं उहे कीअं। पहिरियां हुन जा ॿिया क़ाइदा सिखूं। नोट, हिन ज़मान जा हुजण वारा फ़ेल इज़, एम ऐं आर आहिनि। यानी जेको पहिरियों वर्ब आहे एम, उहो सिर्फ़ु आए सां ई लॻंदो, ऐं ॿियो नंबर वर्ब आहे इज़, उहो ही, शी, इट ऐं सिंगुलर नेम सां लॻंदो। टियों आहे आर, यानी उहो लॻंदो वी, यू, दे ऐं प्लूरल नेम सां। ठीकु, अचो त हाणे हिननि जी फॉर्मेशन सिखूं। पहिरीं फॉर्मेशन आहे पॉज़िटिव सेंटेंस जी, त उहो सब्जेक्ट प्लस बी वर्ब खणंदो आहे प्लस स्टेट एग्जिस्ट प्लस कॉम्प्लीमेंट। यानी हू सब्जेक्ट मिसाल तौर वठूं ही ऐं वर्ब इज़, ऐं टियों आहे स्टेट ऐं एग्जिस्टेंस में अची वियो माई डियर फ्रेंड इन क्लास। ही क्लास में मुंहिंजो प्यारो दोस्त आहे, या हू मुंहिंजो क्लास में प्यारो दोस्त आहे। नेगेटिव सेंटेंस खे जेकॾहिं ॾिसूं त उनमें सब्जेक्ट प्लस बी वर्ब प्लस नॉट प्लस स्टेट एग्जिस्टेंस प्लस कॉम्प्लीमेंट खणंदो आहे। यानी ही इज़ नॉट माई डियर फ्रेंड इन क्लास, ही क्लास में मुंहिंजो प्यारो दोस्त न आहे। यानी बी वर्ब खां पोइ नॉट ॾियण सां नाकारी थी वेंदो। टियों नंबर आहे इंटरोगेटिव सेंटेंस, यानी सवाल जुमिलो। उहो थींदो बी वर्ब अॻियां आणण सां, ऐं ॿिए नंबर सब्जेक्ट ऐं टे नंबर ते असां स्टेट एग्जिस्टेंस या कॉम्प्लीमेंट ॾींदासीं। यानी जुमिलो थियो आहे इज़ ही माई डियर फ्रेंड इन क्लास, छा ही क्लास में मुंहिंजो प्यारो दोस्त आहे। चौथों नंबर आहे इंटरोगेटिव सेंटेंस, इंटरोगेटिव ऐं नेगेटिव सेंटेंस, सवाली ऐं नाकारी जुमिलो। उन लाइ पहिरियां मुंड में ॾिए थो बी वर्ब, ऐं उनखां पोइ सब्जेक्ट, ऐं उनखां पोइ नॉट, ऐं उनखां पोइ स्टेट या एग्जिस्टेंस प्लस में कॉम्प्लीमेंट ॾियणी आहे। जीअं जुमिलो ठही बीठो आहे इज़ ही नॉट माई डियर फ्रेंड, छा ही क्लास में मुंहिंजो प्यारो दोस्त न आहे। अहिड़े हिसाब सां हिन जो 5हों नंबर आहे क़िस्म एम्फेटिक सेंटेंस, यानी ताक़ीदी जुमिलो। उहो पाण खणंदो आहे पाण सां गॾु सब्जेक्ट, उनखां प्लस में बी वर्ब प्लस रियली प्लस स्टेट या एग्जिस्टेंस ऐं प्लस कॉम्प्लीमेंट। जुमिलो हीअं थो ठहे ही इज़ रियली माई डियर फ्रेंड इन क्लास, ही वाकई क्लास में मुंहिंजो प्यारो दोस्त आहे। हेठि अचो त हिन जा मिसाल वठूं। मौजूदगी जा मिसाल थोरे, मां घर में आहियां, आई एम इन होम, सॉरी आई एम एट होम थींदो। आई एम एट होम। ऐं ॿियो नंबर आहे हू शहर में न आहे, ही इज़ नॉट इन टाउन। टियों आहे शाहू ॻोठ में आहे, इज़ शी इन विलेज। चौथों आहे उहो कबट में आहे, इट इज़ इन कपबोर्ड। हाणे इन्हनि चइनि जुमिलनि मां तव्हांखे ज़ाहिर थियो हूंदो त इहे फाइल जी कंहिं जॻह ते मौजूदगी खे ज़ाहिर कंदा आहिनि, तंहिं करे असां हुनखे चवंदासीं एक्सटेंस। इहे मौजूदगीअ जा जुमिला आहिनि। अचो त हालत स्टेट जे जुमिलनि खे गौर कयूं त उहे कीअं आहिनि। हुन मां पहिरियों नंबर मिसाल आहे मां हिकु उस्तादु आहियां, आई एम अ टीचर। ॿियो आहे हू मुंहिंजो भाउ न आहे, ही इज़ नॉट माई ब्रदर। टियों आहे छा उहे सुठा शहरी आहिनि, आर दे गुड सिटीज़न्स। चौथों हूअ सुठी बोरचियाणी आहे, शी इज़ गुड कुक। हाणे इन्हनि जुमिलनि में तव्हां ॾिसो त फाइल जे बारे में कुझु न कुझु चयो वियो या ॻाल्हायो वियो या ज़िक्र कयो वियो आहे। अहिड़े क़िस्म जुमिलनि खे असां हालत वारा जुमिला चवंदा आहियूं। अचो त हिननि जा कुझु ॿिया मिसाल बि वठूं। मौजूदगी वारनि जुमिलनि में 5हों नंबर मिसाल थो ॾिए, छा तव्हीं कमरे में न आहियो, आर यू नॉट इन रूम। उहे वाकई रांदि जे मैदान ते आहिनि, दे आर रियली एट प्लेग्राउंड। असीं नसीराबाद में आहियूं, वी आर नसीराबाद। सरमन क्लास में आहे, सरमन इज़ इन क्लासरूम। 5वां पिंजरे में तोतो आहे, देयर इज़ पैरट इन केज। इहो या मौजूदगी जा जुमिला, यानी इन्हनि बक़ाया 5 जुमिलनि मां बि तव्हांखे इहो ज़ाहिर ज़रूरु थींदो हूंदो त इन्हनि
में फाइल जी किथे न किथे मौजूदगी खे ज़ाहिर कयो वियो आहे। अचो त हिन पासे हालत जी जुमलनि ते गौर कयूं। पंजो आहे, छा तव्हां सुठा रांदीगर न आहियो? आर यू नॉट गुड प्लेयर? छहों आहे, उहो वाकई हिकु पखी आहे। इट इज़ रियली अ बर्ड। सतों, असीं ॻोठ में हारी आहियूं। वी आर फार्मर्स इन विलेज। अठों, सारंग असांजो रहनुमाई कंदड़ आहे। सारंग इज़ अवर गाइडर। रहनुमाई कंदड़ या रहनुमा। नाउ, अली ऐं हसनैन भाइर आहिनि। अली एंड हसनैन आर ब्रदर्स। याने इन्हनि पंजनि जुमलनि मां तव्हांखे इहो ज़ाहिर थियो हूंदो त फ़ाइल जे बारे में कुझु न कुझु ॻाल्हायो वियो आहे। जॾहिं फ़ाइल जे बारे में कुझु ॻाल्हायूं या ज़िक्र कयूं त असीं उनखे हालत जा जुमिला चवंदा आहियूं। अञा बि जेकॾहिं असां खां का शइ रहिजी वई हुजे जंहिंजो असां ज़िक्र न कयो आहे, महिरबानी करे कमेंट बॉक्स में अची असांखे क्वेश्चन कंदा, असां तव्हांखे हुनजो जवाबु ॾींदासीं। महिरबानी तव्हांजी। इफ यू लाइक आवर वीडियो, सो प्लीज़ लाइक आवर वीडियो एंड सब्सक्राइब आवर चैनल लर्नर्स पॉइंट।